वॾा सिंध यूनाइटेड पार्टी वज़ीर-ए-आज़म के उहिदे तां इस्तीफ़ा ॾियण जो मुतालबो कंदे लियारी ऑपरेशन ख़िलाफ़ 5 मई ते सॼे सिंध में एहतजाजी मुहिम हलाइण जो ऐलान करे छॾियो आहे। कराची में सैयद जलाल महमूद शाह जी सरबराही में वज़ीर-ए-आज़म बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ऐं लियारी ऑपरेशन ख़िलाफ़ SUP जे CA जो हंगामी इजलास थियो। हैदर मंज़िल ते ॿधल थियल इजलास खां पोइ कॉन्फ्रेंस कंदे सैयद जलाल महमूद शाह चयो त यूसुफ रज़ा गिलानी खे उसूली तौर वज़ीर-ए-आज़म जो उहिदो छॾणु घुरिजे। जेकॾहिं हुन फौरी तौर इस्तीफ़ा न ॾिनी त हू उन ख़िलाफ़ मुल्क गीर तहरीक जो हिसो बणिजी सघनि था। सैयद जलाल महमूद शाह चयो त लियारी में ऑपरेशन सियासी बुनियादनि ते हली रहियो आहे, जंहिं में इंसानी हक़नि जी भञकड़ी कई पई वञे। सैयद जलाल महमूद शाह मुतालबो कयो त लियारी में हलंदड़ ऑपरेशन बंदि कयो वञे। ॿी सूरत में 5 मई ते सॼे सिंध में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। उन मौक़े ते SUP CEC जो मेंबर यूनिस बलोच चयो त लियारी में जिन जे नाले ते ऑपरेशन थी रहियो आहे उहे सरेआम घुमी रहिया आहिनि। हुन चयो त अहिड़े ऑपरेशन खां पोइ PP लियारी में दफ़न थी वेंदी। नबील गबोल ऐं रफ़ीक इंजीनियर लियारी मां बेदख़ल थी चुका आहिनि। हाणे हू हुकूमत जो सहारो वठी अवाम जूं हमदर्दियूं हासिल करणु चाहिनि था।